अस्सलाम वालेकुम नाजरीन, साइट में भलीकार आऊँ मैं मासगर नाजिया मीर। नाजरीन, हुकूमत नेठ 27वीं आइनी तरमीमी बिल सेनेट में मंजूर कराने में कामयाब थी वही है। बभांगे 3 अक्सरियत से सेनेट में ही बिल मंजूर थी चुको है। सेनेट चेयरमैन जो चवण है तो 64 वोट तरमीम के हक में, जैसे त तरमीम की मुखालफत में को भी वोट न पो है। सेनेट नाजरीन, सेनेट अंदर अज ही जेका बिल पेश किया वियो है, उन बिल का अग जेका समूरी सूरत हाल रही है, खास करे ही समूरो जो सिलसिलो है ये शुरू तरह थो जैसे पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब एक ट्वीट किया। उन ट्वीट में यह गाल कई तो प्रपोजल खे दिनों वो है गौर के लिए, जैमें कुछ नुक्ता शामिल हैं जैसा ॾिठोसीं तो मुल्क अंदर एक बहस जो आगाज़ थो। बहरहाल नाज़रीन, जेके असां ॾिठोसीं तो बावजूद केतरनि ही हल्कनि की मुखालफत जे जंहिंमें कुछ अहम स्टेक होल्डर्स शामिल हैं। ऑपोजिशन इन वक्त सॼे मुल्क ही एहतजाज जो सॾु ॾेई चुकी है, उहा उनजी मुखालफत पई करे। अहम स्टेक होल्डर अदलिया इन वक्त असांखे अदलिया अंदर अदलिया भी विरायल नज़र अचे पे इन अहम मामले ते। अॼु अॻूणे सीनियर जजिस हुजनि, वकील हुजनि, उन्होंने चीफ जस्टिस के इन मामले ते ख़त लिखियो है तो जेका गॾोगॾु उन्होंने इन ॻाल्हि जो इज़हार किया है तो तमाम अहम मामलो है जैसे अदलिया के मशावरत न कई वही है। पहिरों भेरो थियो हूंदो तो जैसे अदलिया के एग्ज़ीक्यूटिव के अंदर आंदो वो है, उन तरीक़े से उनजा इख्तियार घटाया विया आहिनि। जेकॾहिं हींअर बि अदलिया मुतहद न थी तो अदलिया की आज़ादी अदलिया जा फ़ैसला मुतासिर थींदा। उन हवाले से बतौर अदलिया के सरबराह के चीफ जस्टिस साहब की गुजारिश कई वही है तो उन मामले ते एग्ज़ीक्यूटिव से फौरी राब्ते में अचन और फुल कोर्ट इजलास घुरायो वने। उन सवाइ नाज़रीन, अज जेका ही कामयाब थी है हुकूमत तरमीम की मंजूरी में, उनमें अहम किरदार अज असांखे ऑपोजिशन जो भी नज़र आयो। जेतोणीकि ऑपोजिशन अज सख्त गोड़ कयो, एहतजाज कयो, वॉकआउट कयो इन इजलास में, पर उन बावजूद अज सुबह ताईं हुकूमत तमाम घणी मुश्किल में नज़र आई। जैसे हुकूमती सेनेटर इरफान सिद्दीकी साहब बीमारी सबब वोट ॾियण जे वोट न ॾेई सघनि, न पिया ॾेई सघनि। उन खां सवाइ सेनेट चेयरमैन जो वोट भी एप्लीकेबल न हो इन समूरी सूरत हाल में। 2 वोट खुटल हुआ, 62 वोट हुकूमत वटि मौजूद हुआ। जो घुरबल वोटन जो तादाद वो 64 हो। जैखां पोइ नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ के सेनेटर जेके लाड़काणे में चूंडियल आहिनि सैफुल्ला अबड़ो साहब, उन्हनि तरमीम के हक़ में वोट ॾिनो है। उन खां सवाइ JUI जे अहमद खान साहब पिण हुकूमत जी हिन तरमीम के हक़ में वोट ॾिनो, जैखां पोइ जेको नंबर हो वो पूरो थियो 64 ऐं उन खां पोइ हुकूमत अमा आसानी से ही जगह तरमीम है वह मंजूर कराने में कामयाब थी वही। उन खां पोइ नाज़रीन, रद्दमल थियण जो सिलसिलो भी जारी है ऐं हाणे जॾहिं ही तरमीम मंजूर थी चुकी है, जो ॿियो मरहलो ॿुधायो पियो वञे, ॼाणायो पियो वञे हाणे जेको हेठों ऐवान है पार्लियामेंट जो क़ौमी असैम्बली, उनमें इन बिल के आंदो वेंदो ऐं उन हवाले से पिण उते हिन जी मंजूरी वारो जेको मरहलो हूंदो उनखे मुकम्मल कयो वेंदो। अॼु सेनेटर फैसल वॉडर साहब 27वीं तरमीम की मंजूरी खां अॻु ही मिठाई भी खणी आया ऐं गॾोगॾु उन 28वीं तरमीम जो वरी ज़िक्र भी वरजायो। ऐं हिकिड़ी ॿी डेवलपमेंट जेका नज़र आई नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ के सेनेटर सैफुल्ला अबड़ो साहब अज इन तरमीम के हक़ में वोट ॾियण खां पोइ पंहिंजी सेनेटरशिप ना इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हीअ हिन वक़्त ताईं जो नाज़रीन समूरियूं जेके अपडेट्स आहिनि असां अव्हां जे आॾो रखियूं आहिनि। हाणे फर्दर डिस्कशन कयूं था त हाणे छा थींदो, 27वीं तरमीम खां पोइ वारो जेको पाकिस्तान हूंदो उहो कीअं हूंदो, उन ते वधीक ॻाल्हायूं था। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके पैनल में मूंखे गुफ्तगू जे लाइ जॉइन किया है पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻूणा सेनेटर आहिनि ज्ञानचंद साहब, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जा अॻूणा MNA लाल माली साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। सीनियर सहाफ़ी तजिया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ऐं कुछ देर खां पोइ नाज़रीन सीनियर कानूनदान आहिनि सरदार यासीन आज़ाद साहब, उहे पिण मूंखे प्रोग्राम में जॉइन कंदा। ऐं सभिनी जी महिरबानी ऐं सभिनी खे भलीकार मां गुफ्तगू में असांखे वक़्तु ॾिनो। ऐं लाल साहब, अव्हां खां गुफ्तगू जो आगाज़ कयां थी। तरमीम त मंज़ूर थी चुकी, हुकूमत इनखे मंज़ूर कराइण में कामयाब थी वई, पर ॾिसण ॾिठोसीं त PTI जे सेनेटर जे वोट भी तमामु अहम किरदारु अदा कयो। ऐं उनखां पोइ उन्हनि इहा ॻाल्हि बि कई त 26वीं तरमीम जे वक़्त ते जेको कुझु साणनि थियो, संदन घर जा मेंबर्स अगवा थिया, मथनि ॿियो बि जेको कुझु थियो, PTI जे कंहिं मेंबर न संदन साथ ॾिनो, न संदन अची गॾु कोई बीठो। ऐं अॼु हुननि वोट ॾियण खां पोइ पंहिंजी जेका इस्तीफ़ा आहे उहा ॾेई छॾी आहे। कीअं चवंदो, कीअं ॾिसो पिया न समूरे अॼोकी जेका सूरत हाल रही आहे, छा चवंदो आहे लाल साहब? जी नाजिया, तव्हांजी महिरबानी। बुनियादी तौर ते इहो जेको आइनी तरमीम जेके चयो पियो वञे, इहो आइन जी तदफ़ीन अॼु कई वई आहे ऐं इन जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त कंहिं बि तरीक़े खां इमरान ख़ान खे हर सूरत में जेल में रखिजे। इहो इमरान ख़ान जो ख़ौफ़ आहे जो 6वीं तरमीम
लाल साहब मुझे आवाज़ अवां पहुंचे पियो? नाज़रीन, लाल साहब सां राब्तो मुनक़िद थी वियो आहे। असीं कोशिशि कयूं था त लाल साहब सां ॿीहर असांजो राब्तो बहाल थिए त जीअं उन्हनि जो मौक़िफ़ असीं प्रोग्राम में शामिल कयूं। ज्ञानचंद साहब, अवां वटि ईंदसि। अवां छा चवंदो? लाल साहब खे मां ॿुधो जेके उन्हनि ॿ जुमिला आगाज़ में ॻाल्हाया ऐं जेको अपोज़िशन मौक़िफ़ बि ॾिए पई त ही हिनखे आइनी तरमीम न चइजे बल्कि हिनखे आइन जी तदफ़ीन चइजे ऐं उन में सभिनी जो पीपल्स पार्टी समेत किरदारु आहे। छा चवंदो? ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में जेके शेखूं 27 तरमीम जे हवाले सां पहिरियां डिस्कस पे थियो, जेके हिन ड्राफ्ट अचण खां अॻु में, उन में ख़ासि तौर ते असां सिंध जे हवाले सां ॻाल्हि कयूं या नंढनि सूबनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त उन्हनि खे कैटेगरिकली पाकिस्तान पीपल्स पार्टी जी CEC चेयरमैन बिलावल भुट्टो साहब उन्हनि खे रद्द कयो ऐं उहे शयूं न अची सघियूं। विदिन द आर्मी या कुझु जुडिशरी जा इशूज़ आहिनि जिन ते जेकॾहिं तरमीमूं आयूं आहिनि त उहो पार्लियामेंट जो पंहिंजो अख़्तियार आहे त हू उन्हनि खे पास करे थी या रद्द करे थी। बाय द टाइम जेका जनरल जेका असां जंहिंखे डेमोक्रेसी पिया चऊं, जेका लेफ्ट जी सियासत सां बिल्कुलु गॾियल हुई, मज़ामती सियासत हुई, जंहिंमें एस्टेब्लिशमेंट खे असां गॾु बीहण या एस्टेब्लिशमेंट जे हवाले सां के ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि खे असां ऐब सम्झंदा हुआसीं। हाणे उहा सूरत हाल कोन्हे बची। एस्टेब्लिशमेंट बि पंहिंजो पाण खे कुझु क़दुरु सुधारियो आहे। उन में मसइलन डेमोक्रेसी खे हू हलणु ॾियनि था त हाणे इन्हनि सभिनी शयुनि ते फूके क़दम खणणा था पवनि। इन में कोई शक कोन्हे त को मुकमल आज़ादी सां सभु शयूं थियनि थियूं, पर असांखे सियासी पार्टियुनि खे बि पंहिंजे रोल तरफ़ ॾिसणो पवंदो। जेके सियासी पार्टियूं आहिनि उहे जेकॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि हुजनि त पोइ वॾियूं नज़रियाती ऐं वॾियूं इनक़लाबी पार्टियूं थी वञनि, ऐं जेकॾहिं इक़्तिदार जे अंदरि हुजनि त पंहिंजे सियासी साथियुनि सां मिलनि ई न। त इन क़िस्म जो हिकिड़ो घुटन वारो माहौल पैदा थो थिए। उन में हर को पंहिंजी अपॉर्चुनिटीज़ खे अवेल करण जी कोशिशि थो करे। पर हिन वक़्त में जेका बि डेवलपमेंट थी आहे उन डेवलपमेंट में आउं सम्झां थो अहिड़ी का बि शइ कोन्हे जंहिंमें असांजे बुनियादी हक़नि ते को मसइलो थियो हुजे। असांजे कंहिं बि सिस्टम में एडमिनिस्ट्रेटिवली अगरि आर्मी चीफ खे या फील्ड मार्शल खे जेकर कुझु मराहत वधीक मिलनि थियूं त उन सां के बि मुंहिंजे ख़्याल में अहिड़ियूं शयूं कोन्हनि जंहिंसां आम माण्हू मुतासिर थींदो हुजे। या जेकॾहिं जुडिशियल सिस्टम आहे उनमें पीपल्स पार्टी शुरू खां चवंदी रही आहे त असां कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स ठाहींदासीं, छाकाणि त जेके कोर्ट्स आहिनि मसइलनि खे उन अंदाज़ में हल कोन पियूं करे सघनि, उन्हनि खे एतिरो टाइम कोन पियो बचे। त करे कॉन्स्टिट्यूशनल इशूज़ जेके पॉलिटिकल इशूज़ आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो अलॻि फोरम मौजूदु हुजे ऐं अलॻि फोरम जे लाइ हिकिड़े अॻु में बेंच ठही आहे। हाणे उनखे जो ॾियण जे लाइ फर्स्ट वर्ड पर था पिया वञनि। सो आउं सम्झां थो त हिकिड़ी आम प्रोसीजरल शइ आहे जेके पार्लियामेंट डिसाइड कयो आहे ऐं असां सभिनी खे मञणु खपजे। जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ात बि आहिनि त उहे मुख़्तलिफ़ फोरम ते डिस्कशन में अचणु खपनि। मां कोई शक कोन्हे। पीपल्स पार्टी पंहिंजो वाज़ह मौक़िफ़ ॾेई चुकी आहे। उन में जेके अवामी मफ़ाद जूं ॻाल्हियूं हुयूं, जेके पब्लिक सां रिलेटेड ॻाल्हियूं हुयूं, जेके प्रोविंसिस सां रिलेटेड ॻाल्हियूं हुयूं, उन्हनि खे रद्द करे चुकी आहे। ठीकु आहे जी साहब, मुंहिंजो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। जीअं मां चयो त हिकिड़ो नॉर्मल प्रोसीजरल शइ आहे जंहिंखे मञणु घुरिजे ऐं बाक़ी ॿियनि फोरम जो इस्तेमालु कजे इन ते बहस लाइ। पर जेको तमामु अहम स्टेक होल्डर आहे ऐं इहो मक़सदु बि इहो ॼाणायो वियो त मक़सदु इहो ई आहे त अदालती जेका अबाम आहिनि, जेके शक आहिनि, उन्हनि खे ख़तमु कयूं। जेके ज़ेर इल्तवा केसिस आहिनि उन्हनि खे वाइंड अप करण जे हवाले सां बि तरमीम तमामु घणी अहम आहे। पर ख़ुदि जेको हीउ इदारो आहे जुडिशरी, उन तमामु घणे ख़दशनि जो इज़हार कयो आहे। इहो बि ॼाणायो वियो आहे त असांखे एतमाद में नाहे वरितो वियो। इहो बि ॼाणायो पियो वञे त जॾहिं जेका 6वीं तरमीम आहे, जॾहिं उहा ई अदालत में चैलेंज थियल आहे त हिकिड़ी ॿी तरमीम कीअं साम्हूं अची सघे थी ऐं उनजा बि जेके मुख़्तलिफ़ नुक़्ता आहिनि उन ते पिणु तनक़ीद कई पई वञे ऐं ॼाणायो पियो वञे त हीअ अदलिया न रुॻो अदलिया जी आज़ादी खे मुतासिर कंदी हीअ तरमीम, हीअ फ़ैसिलो, ऐं उन सां गॾोगॾु हीअ जेको फ़ैसिलो हूंदो अदलिया जे फ़ैसिलनि खे बि मुतासिर कंदो। उन जो मिसाल नथो मिले माज़ीअ में। जी एजाज साहब, छा चवंदो अवां? अॼोकी तरमीम त नेठ हुकूमत मंज़ूर कराइण में कामयाब थी चुकी आहे सेनेट मां, पर जेके जिन ख़दशनि जो, जिन इख़्तिलाफ़नि जो, जिन
जेको रद्दमल साम्हूं अचे पियो उनखे कीअं पिया ॾिसो अव्हां? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जहिड़नि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस जॾहिं बि थींदी या थी त उन जा नतीजा के चङा नज़र न आया आहिनि। बदकिस्मती इहा आहे हिन मुल्क जी त जेको 73 जो मुतफ़िक़ा आइन ॾिनो वियो ऐं उन में जेको ट्राइकोटमी ऑफ पावर जो जेको तयन कयो वियो ऐं उन अदलिया, इंतज़ामिया ऐं जेको पार्लियामेंट जे हदुनि जो तयन कयो वियो त उन ते कॾहिं बि प्रॉपर तरीक़े सां अमल न थियो। ऐं असां हमेशह इहो ॾिठो आहे त जॾहिं बि जंहिं इदारे खे थोरी विथी मिली आहे त उन सॼी गेम पंहिंजे हक़ में पलटण जी कोशिश कई आहे। इहो असांखे जुडिशल एक्टिविज़म जी सूरत में माज़ी में नज़र आयो। सजाद अली शाह साहब जॾहिं हुयो उन वक़्तु बि जुडिशल एक्टिविज़म थियो। इफ्तिखार चौधरी साहब जेको बहाल थियो, एॾी वॾी तहरीक हली, सिविल सोसाइटी जेको आहे उन में इन्वॉल्व हुई, सभु ज़िंदगी जे शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि वकीलनि जो साथ ॾिनो, तहरीक कामयाब थी। पर उन खां पोइ जेको जुडिशल रिफॉर्म थियण जो जेको हुयो हिकिड़ो आसरो या हिकिड़ी उमेद हुई, उन पासे कमु न थियो ऐं सॼो मामिलो अख़्तियारनि जो जेको हुयो उहो इफ्तिखार चौधरी साहब ऐं या उन जे जेको हमख़याल जजनि जे चौधारी पियो फिरंदो हुयो। ऐं उन वक़्तु जेको आहे त जुडिशरी हुकूमत खे हिकिड़े क़िस्म जो जेको आहे टफ टाइम ॾिनो ऐं हलणु न पई ॾिए। ऐं इहो बि असां ॾिठोसीं त जॾहिं अदालत खे इहे अख़्तियार मिलिया त हुननि पंहिंजे पर में या इस्टेब्लिशमेंट जे चवण ते या कंहिंजी फरमाइश ते चूंडियल वज़ीर आज़मनि खे जेको आहे उहा तज़लील करे उन्हनि खे मुख़्तलिफ़ केसनि में जेको आहे त उहो घर मोकिले छॾियो। त इहो बि हिकिड़े हवाले सां त हाणे हिन महिल जेको पलड़ो भारी आहे उहो पार्लियामेंट जे हवाले सां, त पार्लियामेंट जेको आहे एग्ज़ीक्यूटिव यानी हुकूमत बि जेको आहे उहो मज़बूत थी लॻे पई ऐं जजनि खे जहिड़े तरीक़े सां तव्हां तब्दीलियूं कंदव, उन्हनि खे हिकिड़ी हाई कोर्ट मां ॿी हाई कोर्ट में तव्हां बदिली करे छॾींदव ऐं उन जे जज जी मर्ज़ी या पुछण खां सवाइ, त इन सां मुंहिंजो ख़्यालु आहे त अदलिया जी आज़ादी मुतासिर थींदी। ऐं पाकिस्तान जहिड़े मुल्क में जिते हिकिड़ी चेकर्ड हिस्ट्री रही आहे त फ़िलहाल हुकूमत जेको आहे इहे शयूं पंहिंजे पॉलिटिकल पर्पज़िस जे लाइ, आर्म ट्विस्टिंग जे लाइ अपोनेंट्स खे इस्तेमालु ज़रूरु कंदी ऐं माज़ी में बि कंदी रही आहे। त हिन महिल जेको एग्ज़ीक्यूटिव जे फेवर में या पार्लियामेंट ऐं एग्ज़ीक्यूटिव ॼण पावरफुल था लॻनि ऐं जुडिशरी जेको आहे उहा वीक थींदी। त सुप्रीम कोर्ट जहिड़े तरीक़े सां माज़ी में ॾिठो वियो आहे त उहे जेके सिविल ऐं क्रिमिनल केसिस जा मैटर आहिनि उहे सालनि ताईं, ॾहाकनि ताईं जेको आहे उहे बि पेंडिंग उते नज़र आया आहिनि। केस लोड वधी वियो आहे ऐं उन जे करे जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशन मैटर्स में उहे वधीक दिलचस्पी वठंदा रहिया आहिनि। ऐं 26 आइनी तरमीम जे ज़रिए जेका बेंच ठाही वई त उन बेंच खे असां ॾिठोसीं त को उहा एतिरी इंडिपेंडेंट कमु न पई करे जेतिरो उनखे करणु घुरिजे हा। ऐं इंसानी हक़नि जे हवाले सां, कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स जे हवाले सां त जी एजाज साहब, जी एजाज साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो? राजन लाल साहब भी असांखे ज्वाइन कयो आहे। लाल साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो? जी बिल्कुल। जी लाल साहब, अव्हां जी ॻाल्हि अधूरी रहिजी वई। छा पिया अव्हां फरमायो पे त ही वधीक आइन जी तस्फीन जे मुतरादिफ आहे जेको समूरो अमल आहे, पर हाणे हुकूमत कामयाब थी वई। हुकूमत ॼाणाए पई त तमामु जल्द असां हुनखे क़ौमी असेंबली मां बि मंज़ूर कराए वठंदासीं ऐं बाक़ी मुख़्तलिफ़ ॿिया फॉरम्स मौजूद आहिनि जिन ते बहस थी सघे थो हिन मामले ते। जी बिल्कुल, ॾिसो नाजिया, इहो आइनी तरमीम न आहे। असीं सम्झूं था त आइन जेको हुयो पाकिस्तान जो 1973 जो, उन जी आइनी तदफीन अॼु जेका आहे उहो बाक़ाइदगी सां थी आहे। केरु इन खे आर्मी तरमीम चई रहियो आहे त को इन खे आर्मी तरमीम चई रहियो आहे। हाणे इन्हनि तरमीमनि सां हिकिड़ी शइ त साबित थी वई आहे त जेको मुशर्रफ चवंदो हो ऐं ज़ियालक चवंदो हुयो त इहो आइन जेको आहे इहो हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो आहे ऐं इन खे केॾी महिल बि रदी जी टोकरी में उछली सघिजे थो, त उहो बिल्कुलु इहो साबित थी वियो आहे। ऐं हाणे इहो बि साबित थी वियो आहे या इहो बि हिकिड़ो कर्ज़ जेको भुटे जो हुयो उहो बिलावल भुट्टो साहब ऐं पीपुल्स पार्टी लाहे छॾियो आहे त उन्हनि को हिकिड़ो मुतफ़िक़ा आइन पाकिस्तान खे ॾिनो हो। हाणे उहो आइन मुतफ़िक़ा न रहियो आहे ऐं उन जो जेको बुनियादी जेको स्ट्रक्चर आहे
उहो ई ख़तमु कयो वियो आहे। जीअं एजाज साहब चयो त ट्राइकॉमी ऑफ पावर हुयो, हाणे इहो ट्राइकॉमी ऑफ पावर जे बजाए सिर्फ़ु इहो जेको आहे हिकिड़े इदारे या हिकिड़े इंस्टीट्यूशन या हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव खे इहो सभु पावर्स मिली विया आहिनि। हाणे बुनियादी तौर ते ही जेका पार्लियामेंट आहे, जेके पीपुल्स पार्टी में मञी रही आहे, जेको बल्कि तव्हां हीअं ॾिठो त कॾहिं पीपुल्स पार्टी जो ऐं नवाज़ लीग जो इन्हनि वज़ारतनि ते, माल ते, रिश्वत ते, चोरी ते जेॾी महिल विझड़े में झेड़ो थियो त पीपुल्स पार्टी चयो त इहा जेका आहे हुकूमत गैर आईनी आहे या हिननि जो जेको आहे फॉर्म 47 जी इहा पैदावार आहे। त हाणे इन फॉर्म 47 जी जेको पैदावार आहे इन खे को बि हक़ कोन हो त इहो जेको अवाम जो ऐं रियासत जो हिकिड़ो मुआइदो आहे उन सां छेड़खानी करे। हाणे इन तरमीमुनि सां हाणे अदलिया जो जेको वजूद आहे, जेका आज़ाद अदलिया जो, उहो ख़तमु थी वियो आहे। हाणे इहो एग्ज़ीक्यूटिव अदलिया आहे जेके हुकूमत जी चाहे थी हलाईंदी। ऐं हाणे जेको सुप्रीम कोर्ट हूंदी, जेको इन सेंस जेका उन जो हाणे तव्हां ॾिसो सितम ज़रीफ़ी हिकिड़ो प्रेसिडेंट ऐं हिकिड़ो प्राइम मिनिस्टर, जेके जंहिं प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर असां ते इंस्टॉल कया विया, मुसलत कया विया, उन वक़्तु हुननि ते अरबे रुपए जे चोरी जा केसिस हलंदड़ हुआ। हाणे उहो उन सुप्रीम कोर्ट जे जज लॻाईंदा ऐं उनजो चीफ जस्टिस लॻाईंदा, इन खां वधीक को भूंडो मज़ाक थी नथो सघे। ऐं हाई कोर्ट जा जजिस जेके इंडिपेंडेंट हुजणु घुरिजनि हा, हाणे हुन लाइ ज़रूरी कयो वियो आहे त उन्हनि जी मर्ज़ी खां बग़ैर उन्हनि खे जेको आहे बदिली करे सघिजे। ऐं इहो हाणे ईअं ई हूंदो जीअं तव्हां सिंध में ॾिसंदा हूंदव, जंहिं पाण सिंधी में ॻाल्हायूं त हीअं रिसेंटली जेकॾहिं हिकिड़े हाई कोर्ट हुकम कयो हिकिड़े एसपी खे त तव्हां उनखे बदिली कयो वञे त बजाए एसपी जे बदिली ॾियण जी हाई कोर्ट जा जजिस बदिली था थी वञनि लिया। त हाणे इहो पुलिस खां बि घटि रैंक जा हाणे हाई कोर्ट जे जजिस जो जेको आहे उहो जेको हाणे परसेप्शन उहो ठही वियो आहे। अॼु ई लेटर लिखियो आहे पंहिंजो मंसूर अली शाह, उन मुतालबो कयो आहे त असीं हिकिड़ो अदलिया बि हिकिड़ो इदारो आहे उनखे हाणे बोर्ड वटि थो वञे, सभिनी अदलिया हिन जा सुप्रीम कोर्ट जो फुल बेंच जुड़णु घुरिजे ऐं जेको हाई कोर्ट जा जजिस आहिनि, सुप्रीम कोर्ट जा जजिस आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो कन्वेंशन थियणु खपे ऐं उनखे 27 तरमीम ते पंहिंजो इनपुट ॾियणु खपे। लासा भी त जुडिशरी जी हिकमत अमली थी, ओपोजिशन पे ऐलान कयो आहे एहतजाज जो, हाणे उनजी फर्दर हिकमत अमली छा हूंदी? ऐं गॾोगॾु अॼु पीटीआई सेनेटर सैफुल्ला आबड़ो साहब पहिरां तरमीम जे हक़ में वोट ॾिनो ऐं उनखां पोइ सेनेटरशिप तां इस्तीफ़ा ॾिनी, उनखे कीअं पिया ॾिसो? ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो जेको तव्हां सवेर पे चई त हुननि वोट पूरा करे वरिता, हे करे वरितो। ॾिसो हाणे ॾंडे ते वोट थियनि था न। हाणे तव्हां बिलावल भुट्टो साहब जो जेको तव्हां ट्वीट जो ज़िक्र कयो, जॾहिं ट्वीट आयो त लॻो पए त वॾो को एहतजाज थींदो, बिलावल भुट्टो साहब वॾी का मज़ामत कंदो, पर रुॻो इहो NFC अवार्ड जो स्मोक स्क्रीन माण्हुनि खे ॾेखारे उहो ई कयो जेको हुयो ऐं उन्हनि ट्रेड ऑफ कयो। होॾां जेको आहे फील्ड मार्शल खे जेको आहे फॉर लाइफ टर्म इम्यूनिटी ॾेई छॾी, हेॾां पंहिंजे लाइ हुन लाइफ टर्म इम्यूनिटी वठी छॾी। इन पूरी आइनी तरमीम लाइ पाकिस्तान जी अवाम लाइ का बि शइ जेका आहे उहो नाहे, को बि फ़ाइदे जी ॻाल्हि नाहे। को इहो नाहे त एजुकेशन खे हर सूरत में आम कयो वेंदो, हेल्थ हर सूरत में ॾिनी वेंदी, माण्हुनि खे कारोबार ॾिनो वेंदो, मेरिट एनफोर्स कंदासीं, अहिड़े क़िस्म जी का शइ न थी आहे। हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान पंहिंजो जेको आहे तहरीक जो आगाज़ कल्ह खां करे छॾियो आहे। असीं इन दस्तूर खे नथा क़बूल करियूं, असीं इनखे नथा मञूं ऐं असीं पंहिंजो आइनी ऐं कानूनी जेको जदोजहद इन सॼे इन तरमीम जे ख़िलाफ़ ऐं जहिड़े तरीक़े खां इन मुल्क खे कुझु इनफरादी या कुझु फर्दनि जे हवाले ताक़तवर करे उन्हनि खे उन्हनि जे हवाले कयो पियो वञे, उनजे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कंदासीं। ठीकु। ऐं ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ते पहुचे पियो? जी अचे थो। मौक़िफ़ मां ॿुधो त लाल साहब जो त एहतजाज भरपूर कयो वेंदो ऐं अॻु हुनजो ऐलान थी चुको आहे। जुडिशरी बि तयारु नज़र अचे पई त असीं पिण हू पाण में मशावरत थींदी आहे। उनखां पोइ उन्हनि मुतालबो बि कयो आहे त असांखे ऑन बोर्ड छो न रखियो वियो आहे हिन अहम मामले ते, जेको ही सभु कुझु हिन वक़्तु थिए पियो, जेको रद्दमल साम्हूं अचे पियो या बिल्कुलु तयारु बीठल आहे, उनखे फेस करण जे लाइ हुकूमत केतिरी तयारु आहे। ऐं गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ सवाल उथनि पिया उनमें हिकिड़ो पॉइंट इहो बि उथारियो पियो वञे। जी ज्ञानचंद साहब, हिकिड़ो पॉइंट इहो बि उथारियो पियो वञे त एहतिसाब ऐं जमहूरियत लाज़िम मलज़ूमन, त हिन वक़्तु ही कहिड़ी क़यादत आहे जेका एहतिसाब नथी चाहे, उनखां ख़ौफ़ज़दा आहे या नथी उनखां बचण थी चाहे? ॾिसो मुंहिंजी नज़र में त हिननि सॼी सूरत हाल में जेकॾहिं कमज़ोर कयो आहे पार्लियामानी सिस्टम खे त PTI कयो आहे।
पीटीआई जो रोल गवर्नमेंट में हुजे या अपोजिशन में हुजे, हू त कंहिं बि माण्हू खे, कंहिं बि सियासी माण्हू खे गाह विझण लाइ तयारु कोन्हनि, कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि। हू को जमहूरी तरीक़े सां के बि शयूं करण लाइ तयारु कोन्हनि। हुननि जी हिकिड़ो ई मुतालबो रहंदो आयो आहे, इमरान ख़ान बि जॾहिं हुनखे मौक़ो थो मिले त इहा ई मुतालबो थो करे त आउं इस्टेब्लिशमेंट सां कीअं ॻाल्हायां, ऐं असांजे आर्मी चीफ सां कीअं ॻाल्हायां, हू मूंखे इक़्तिदार में वरी वठी अची कीअं विहारीनि। वज़ाते ख़ुदि असांजे सियासी माण्हुनि जो अलमियो इहो आहे, पीपल्स पार्टी पंहिंजे माज़ी जे ग़लतियुनि मां सिखियो आहे, नून लीग सिखियो आहे, चार्टर ऑफ डेमोक्रेसी थी आहे, लूली लंगड़ी तव्हां चओ त, पर हू पार्लियामानी सिस्टम खे, जमहूरियत खे हलाइण जे लाइ हिक ॿिए सां गॾिजी वेठा आहिनि। हिननि जो कहिड़ो रोल रहियो आहे? हिननि गुज़िरियल 26 तरमीम ते तव्हां ॾिसो त हिननि खे मुकमल तौर ते इंगेज कयो वियो। हू मौलाना सां एग्री करे बि थिया, पछाड़ी में वोट कोन था कनि। जेकॾहिं इन क़िस्म जा रवैया हूंदा, हक़ीक़तनि खे मञियो न वेंदो त नतीजा जेके अक्सरियत में हूंदा उहो पंहिंजी मर्ज़ी जा कढंदा। जुडिशरी ते छा थियो आहे? जुडिशरी ते आउं सम्झां थो जुडिशरी जा जेकॾहिं गुनाह ॾिसजनि त हू त जज चवाइण जे लाइक़ु ई कोन्हनि। असांजा जेके हींअर वेठा आहिनि या इन खां अॻु में रहिया आहिनि, सभिनी ते में कुझु सुठा जजिस बि हूंदा, पर जनरली जुडिशरी जो रोल असांजे खे प्रोटेक्ट करण जे बदिरां हिननि त हमेशह एस्टेब्लिशमेंट जे फ़ैसिलनि खे प्रोटेक्ट कयो आहे। हिन वक़्त में छा थो थिए? हिन वक़्त में सिर्फ़ु हिकिड़े माइंड सेट जेको आहे उन जी अक्सरियत जुडिशरी में कोन थी थिए। जुडिशल फ़ैसिला छा बेंच जे अक्सरियत सां थींदा आहिनि? जुडिशल फ़ैसिला त कानून मुताबिक़ थियणु खपनि न। कानून मुताबिक़ जॾहिं फ़ैसिला जुडिशरी नथी करे त हू पंहिंजो हक़ विञाए थी वे। पार्लियामेंट खे अख़्तियार आहे त हू के बि कानूनी तरमीमूं करे, उन में जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट करे मजबूर थी करे, उहो हिकिड़ो पासो आहे। जुडिशरी कॉन्स्टिट्यूशनली जेके बि आइनी जेके तरमीमूं आयूं या आइनी जेके शेकूं पास थियूं, उन्हनि खे अंडू करे छॾियो। उन आइन में तरमीम करण जो अख़्तियार हिकिड़े डिक्टेटर खे ॾेई छॾियो। त हाणे इहो असांजो माज़ी आहे जंहिंमें असांजा समूरा इदारा या जेके इंसानी हक़नि जा चैंपियन था थियनि, उन्हनि कंहिं बि सिस्टम खे मञियो कोन्हे। कॉन्स्टिट्यूशनली पार्लियामेंट जे अंदरि हुनखे फंक्शन करणु ॾिनो वञे, आज़ादाना फंक्शन करणु ॾिनो वञे। उन में जुडिशरी जा प्रेशर्स था अचनि, एस्टेब्लिशमेंट जा प्रेशर्स था अचनि, उहो हिकिड़े पासे। पर असांजे पॉलिटिकल माण्हू छा था कनि, जेके हींअर घणे में घणो एहतजाज तरफ़ चवनि था असीं वञूं था, हुननि खां जेकॾहिं वेही पुछिजे तव्हांखे नुक़सानु थियो कहिड़ो आहे? तव्हां हिन जुडिशरी जा बि बेनिफिशरी आहियो, तव्हां हिन एस्टेब्लिशमेंट जा बि बेनिफिशरी आहियो, तव्हांजा मुतालबा बि इहे ई आहिनि त एस्टेब्लिशमेंट वेही असांखे अॻियां विहारे। इहा हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे हिन सॼे सिस्टम सां, हिन मुल्क जे माण्हुनि सां। तव्हां तनक़ीद कयो जेके कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे करे माण्हुनि जी लाइफ ते कहिड़ा फ़र्क़ था पवनि, उन्हनि ते कयो। हा, जेकॾहिं इन ते तव्हांखे एतिराज़ आहे त भई इम्यूनिटी जेका मिले थी, इम्यूनिटी मिलण खां सवाइ तव्हां कहिड़ियूं सज़ाऊं ॾेई सघिया आहियो? तव्हां जेकॾहिं हुननि खे प्रिविलेजिस लाइफ टाइम मिलनि था त इन ते को फाइनेंशियल इम्पैक्ट आहे, उन ते अची ॻाल्हायो। तव्हां वेठा ॻाल्हायो त पॉलिटिकली हुननि खे सूट कोन थो करे, गवर्नमेंट पॉलिटिकली इहो छो थी करे? त इन क़िस्म जी जेका डिस्कशन आहे बज़ाते ख़ुदि उहो जमहूरियत जे मफ़ाद में कोन्हे, उहो हिते जे मुल्क जे माण्हुनि जे मफ़ाद में कोन्हे। सेंसिबली इहो तय करणो पवंदो त कुझु हक़ीक़तूं मञदे असां अॻिते कीअं था वधी सघूं। हिते असांजो डेमोक्रेटिक सिस्टम पंहिंजूं पाड़ूं मज़बूत कीअं करे। उहो जॾहिं पार्लियामेंट जे अंदरि पार्लियामानी जेके पार्टीज़ आहिनि उहे गॾु नथियूं कनि। असांजा दोस्त पीटीआई वारा या मुखालिफ़ धुर में जेके हींअर वेठा आहिनि, उन्हनि खे त ऑफर हुई न, हुननि त पंहिंजी गवर्नमेंट ठाहिण जी कोशिशि ई कोन कई। ही त उहे माण्हू आहिनि जेके गवर्नमेंट में हूंदे गवर्नमेंट्स खे छॾे वञी मैदान ख़ाली करे वेही रहिया। हुननि खे इहो त असीं मुल्क सॼे खे उथलाए पुथलाए असीं कब्ज़ो करे वेही रहंदासीं, जेके हिननि जा इरादा जेके आहिनि उहे पूरा न थिया। नतीजतन हाणे भोॻीनि बि पिया त गॾोगॾु वरी बि रट उहा ई लॻियल आहे त भई असांखे माफ़ी तलाफ़ी मिले, असांखे वरी बि कंसीडर कयो वञे। सो आउं सम्झां थो त हिननि खे पार्लियामेंट तरफ़ वञणु खपे, हिननि खे इलेक्शन रिफॉर्म्स तरफ़ वञणु खपे, हिननि खे पंहिंजे तरफ़ां बि तरमीमूं आणणु खपनि त इहे इन्हनि तरमीमनि में कहिड़ियूं ख़राबियूं आहिनि उहे बि माण्हुनि जे साम्हूं अचनि न। गवर्नमेंट का प्रपोज थी करे
त मुखालफ़त बराए मुखालफ़त करण जे लाइ असांजा जेके दोस्त आहिनि मुखालिफ़ दुर में वेठा आहिनि उहे अची था वञनि। मक़सदु हुननि जो उहा तरमीम रोकणु कोन्हे, मक़सदु हुननि जो पॉलिटिक्स करणु कोन्हे, मक़सदु हुननि जो आहे त कहिड़े नमूने सां इन मुखालिफ़ दुर जी जेका लीडरशिप अताब में आहे उनखे कहिड़े नमूने सां सौदेबाज़ी कजे, कहिड़े नमूने सां उन्हनि खे उतां रिलीफ मिले। सो उन रिलीफ मिलण जे लाइ वरी बि जुडिशरी तरफ़ वञणो थो पए ऐं जुडिशियल उनखे को रिलीफ मिली बि सघे थो, पर ही पंहिंजो पाण खे सुधारे सियासी माण्हू डेमोक्रेट्स त करे अचनि न। ठीकु, एजाज़ साहब मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो, अवां ॿुधो मौक़िफ़? जी जी बिल्कुलु। एजाज़ साहब ज्ञानचंद साहब खे मां ॿुधो हू ॼाणाइनि पिया त जुडिशरी जे लाइ बि हुननि ॿुधायो त जुडिशरी पाण छा कयो आहे, पीटीआई वारनि खे बि हुननि मशवरा ॾिना, गॾो गॾु इहो बि ॼाणायो त पीटीआई कहिड़े रीति पार्लियामेंटी सिस्टम खे कमज़ोर कयो। अव्हां सम्झो पिया त जीअं जेका क्लेम बि कनि पिया त असीं मुस्लिम लीग नून हुजे, पीपल्स पार्टी हुजे, माज़ीअ मां सिखी वेठा आहियूं ऐं ही क़दम जेको आहे इहो पार्लियामेंटी सिस्टम खे मज़बूत कंदो। यकीनन ज़ाहिर आहे त टिल्ट ऑफ पावर जेको आहे उहो पार्लियामेंट ऐं एग्ज़िक्यूटिव जे हक़ में आयो आहे काफ़ी अरसे खां पोइ। त जेको आइन में अॻु में जेको मूं ज़िक्र पे कयो त ट्राइकोटमी ऑफ पावर जो जेको तयन थियल हो उन में तव्हांखे यादि हूंदो त इफ्तिखार चौधरीअ जे दौर में कुझु जजमेंट्स बि आयूं त जेको फंडामेंटल हिकिड़ो बुनियादी ढांचो आहे आइन जो उन में कंहिं आम पार्लियामेंट खे तरमीम जो अख्तियार आहे या न, इहो अगेन डिबेटेबल इशू रहियो आहे। त इहो इशूज़ लीगल साइड ते जेको आहे उहो वकीली बहितर तरीक़े सां सम्झाए सघे थो, पर इहो इशू डेफिनेटली पवंदो उथंदो त जेको आइन जो हिकिड़ो बुनियादी ढांचो आहे छा हिन पार्लियामेंट उनखे जेको कॉन्स्टिट्यूएंट असेंबली करण जी मजाज़ आहे या कि आम पार्लियामेंट बि करे सघे थी। तो इहे सवाल पंहिंजी जाइ ते ही जेको नओं हिननि कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जो कोड जो तसवर ॾिनो आहे त इहो पाकिस्तान में हिकिड़ो नओं तजुर्बो आहे। मां सम्झां थो त इहे जेके माज़ी जा तल्ख़ तजुर्बा रहिया आहिनि उन में असांजे पार्लियामेंट जो बि हिकिड़ो डर्टी किरदारु रहियो आहे। उहे आमरनि जे इन्हनि कानूननि खे जेको आहे त मुशर्रफ जे एलएफओ खे कयूं, ज़ियाउल हक़ जे तरमीमुनि खे जेको आहे रेटिफाई कंहिं कयो, पार्लियामेंट बि कयो, अदलिया बि कयो, त ॿिन्ही जो रोल जेको आहे उहो को चङो न रहियो आहे। पर हींअर जेको इक़्तिदार जो या अख़्तियार जो बज़ाहिर असांखे जेको बैलेंस आहे उहो हुकूमत ऐं पार्लियामेंट जे फेवर में नज़र थो अचे, त इन जा बि नतीजा कोई चङा कोन निकिरंदा। जहिड़ो असां वटि हिकिड़ो सियासी कल्चर आहे, सियासी माहौल आहे, त उन में सदाईं इहो ॾिठो वियो आहे त ॿिए इदारे खे टुथलेस कयो, अख़्तियार पंहिंजे कब्ज़े में कयो ऐं पोइ पंहिंजे मुखालिफ़नि जे ख़िलाफ़ तव्हां उन्हनि खे इस्तेमालु कयो। त इन ॻाल्हि जो ख़दशो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे ऐं अहिड़ी क़िस्म जूं शयूं अॻिते असांखे नज़र बि ईंदियूं। पर अगेन मां चवंदुसि त इहो इदारनि जे विच में टकराव जो सबबु न बणिजणु घुरिजे ऐं जेको आहे त जहिड़े तरीक़े सां कुझु सीनियर वकीलनि ऐं कुझु रिटायर्ड जजनि जेको आहे चीफ जस्टिस खे ख़त लिखियो आहे त मुंहिंजे ख़्याल आहे त 26 तरमीम ते जेको हिकिड़ो रद्दअमल अदलिया जे फोरम तां एतिरो कमज़ोर आयो जो उहा शइ हुननि खे फबी वई। त हाणे बि अदलिया जो जेको अख़्तियार आहे उहो सुप्रीम कोर्ट जो जेको तयन थियल हो 73 जे आइन जे असुल रूह मुताबिक़ उहो उनजो हिकिड़ो टुथलेस क़िस्म जी सुप्रीम कोर्ट थी वई त तव्हां वञी सिविल मैटर ऐं क्रिमिनल मैटर ॿुधो, कॉन्स्टिट्यूशनल मैटर न ॿुधो। हाणे हीअ हाईएस्ट कोर्ट आहे। त ॾिसो जेकॾहिं का बहितरी जी उमेद बि रखी सघिजे थी, पर हिकिड़ो नओं तजुर्बो आहे। माज़ी खे असां जेकॾहिं ॾिसूं था त उन में का घणी एॾी का बहितरी थींदे नज़र कोन ईंदी। आम पब्लिक खे को फौरी अहिड़ो इंसाफ़ मिलंदे नज़र न ईंदो, बल्कि जेको आहे त उहो रिस्पॉन्स हिन कॉन्स्टिट्यूशनल बेंच जो उहो शायदि एतिरा तकड़ा फ़ैसिला उहे बि न करे सघनि। त बहरहाल जेको आहे हिकिड़ो नओं तजुर्बो आहे ऐं इहो हिन मुल्क में बदकिस्मती अहिड़ा तजुर्बा थींदा रहनि था। तो ॾिसजे त इन जो कहिड़ो तो जैसा जी अमां बि निशानदेही कई त 26 तरमीम जे वक़्त ते एतिरो रद्दअमल अहिड़ो रद्दअमल असांखे नज़र न आयो ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं ज़ाहिर जेको रस्तो हो साफ़ थी वियो 27 तरमीम जे लाइ। हिन भेरे ॾिसो पिया जीअं मां चयो त इदारनि में टकराव जो सबबु न बणिजणु घुरिजे, पर हिन वक़्तु जेको रद्दअमल साम्हूं अचे पियो ही कंहिं टकराव जो रूप वठी सघे थो? जी बिल्कुलु थी सघे थो।
ऐं ज़ाहिर आहे त जहिड़े तरीक़े सां आवाज़ उथनि था त उन मां त लॻे थो त ही शायदि एतिरो हज़म आसानी सां न करे सघे हुकूमत, पर इन मसइले ते मज़ाहिमत उन्हनि खे मुख़्तलिफ़ फोरम्स सां थींदी। पर इन में जेको हिननि हिकिड़ो प्रोसीजर फॉलो कयो आहे, उहो जेको 26वीं तरमीम में असांखे हिकिड़ो डूबियस क़िस्म जो ऐं हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ी वारदात स्टाइल में जेको तरमीम आंदी वई हुई, त हिन दफ़े घटि में घटि उनखे थोरो फेयर उन में प्रोसीजर नज़र अचे थो। डिस्कशन थियो आहे प्रॉपर कमेटी में, उन में बि चेंजिस आयूं आहिनि। उन खां पोइ पार्लियामेंट में आयो आहे ऐं उते बि डिस्कशन थियो आहे। त मां सम्झां थो त अपोज़िशन खे इनखे बाइकाट ईअं न करणु घुरिजे आहे, ओपन फ्लोर न ॾियणु घुरिजे आहे। भले हुकूमत पास करे वञे आहे, पर अपोज़िशन खे उते वेही उन फोरम ते वेही मज़ाहिमत ज़रूरु करणु घुरिजे आहे। जेका शइ जेको आहे मुंहिंजी नज़र में थी सघे थो उन्हनि जी नज़र में ठीकु हुजे। त बहरहाल हाणे उन खां पोइ तव्हांजी पंहिंजे इंटरव्यू में बि चयो त सैफुल्लाह बि इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं JUI वारनि बि ऐलान कयो आहे त उन सेनेटर जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पर हाणे थींदो छा? असुल कमु त हुकूमत खे जेको करणो उहे पंहिंजो करे विया। त हाणे इन जेकॾहिं इन स्पिरिट खे अॻिते हुकूमत हलाए थी ऐं जीअं चइनी सूबनि खे बराबरि जे बुनियाद ते नुमाइंदगी मिली आहे, इस्लामाबाद जो हाई कोर्ट जे जज खे उन में नुमाइंदगी आहे, त जेकॾहिं इहो हिकिड़ो रहे थो त उन में हिकु विफ़ाक़ियत वारो अंसर नज़र थो अचे। हिकिड़ो सूबनि जे विच में बराबरि जे बुनियाद ते नुमाइंदगी वारो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू बि नज़र थो अचे। त इहे कुझु शयूं उन जूं पॉज़िटिव बि बज़ाहिर आहिनि, कुझु शयूं जेको आहे उहे नेगेटिव थींदियूं ऐं ख़दशा जेके मौजूदु आहिनि त उन्हनि खे में बि अॻिते हली उहो फ़िलहाल हिन मौक़े ते सिर्फ़ु इज़हार ई करे सघिजे थो। इहो चई नथो सघिजे त भई सुभाणे को ही वाक़ई सिर्फ़ु सियासी मक़सदनि जे लाइ हिनखे इस्तेमालु कयो वेंदो। त बहरहाल उहो उनजे परफॉर्मेंस ते डिपेंड थो करे उहे कहिड़ी वाट वठनि था। ठीकु, लालमणी साहब की छा चवंदो, जीअं एजाज साहब बि फरमायो त जेकॾहिं अॼु ऑपोज़िशन उते वेहे आहे ऐवान अंदरि जंहिं वक़्तु ही बिल मंज़ूर पे कयो वियो ऐं उन वक़्तु मज़ाहमत ॾेखारिया त शायदि असां ॾिसूं था त उन खां पोइ ऑपोज़िशन खे बि आसानी थिए आहे उन ई स्पिरिट खे पंहिंजी जारी रखणु। इन खे तमामु घणो तोड़े मरोड़े पेश कयो वेंदो आहे। हाणे ॾिसो, जेका को माण्हू को आज़ाद राय रखण वारो माण्हू बि इहा ॻाल्हि न पियो करे त ही हुकूमत बार बार चई आहे त असीं हाइब्रिड हुकूमत आहियूं। ख्वाजा आसिफ बार बार चए थो त ही हुकूमत हाइब्रिड आहे ऐं हाइब्रिड हुकूमत जो मक़सद ई गैर आईनी आहे, छाकाणि जो पाकिस्तान जे आइन में हाइब्रिड हुकूमत जो को ज़िक्र न आहे। इन करे इन पार्लियामेंट खे न त का लेजिटिमेसी आहे, न ही कोई बेसिक चेंजिस करण जो उहो आइन पाकिस्तान में कोई हक़ आहे। ॾिसो, पीपल्स पार्टी जी त मजबूरी आहे, नवाज़ लीग जी त मजबूरी आहे। हिकिड़ो त हाइब्रिड हुकूमत आहिनि, नंबर 2 हुननि ही जेका करप्शन कई आहे गुज़िरियल 15-20 सालनि में, जेको तारीख़ जी वॾे वॾी करप्शन आहे, हुननि वटि को ऑप्शन ई कान्हे। ऐं नथो तस्लीम करियां त कोई ड्यू प्रोसेस फॉलो थियो आहे, जीअं एजाज साहब चयो मौज़त सां। ॾिसो, हिकिड़ो मौज़ूद मुआशरनि में को कानून, को नॉर्मल कानून पास थींदो आहे त उहो अवाम खे रिलीज़ कयो वेंदो आहे, अवाम उन ते कहिड़ी ॻाल्हाईंदी आहे, पोइ पार्लियामेंट में बहस थींदो आहे, कमिटीज़ में बहस थींदो आहे। जीअं त अरिड़हीं तरमीम ॾिठो त कई महीना बहस हलंदो रहियो हुयो ऐं उन अरिड़हीं तरमीम खे सभु माण्हू तस्लीम कनि था, हुजे PTI हुजे या ॿियूं को पार्टी हुजे। ही वरी बि ऐं हिन ते बिलावल भुट्टो साहब ही सभु भेड़ियूं कंदा रहिया आहिनि त जेका थिए थी पंहिंजो लेजिस्लेशन उन में हिननि खे एतमाद में नथो वरितो वञे। हाणे जेका एजाज साहब ॻाल्हि कई आहे त उहो जेका आहे पार्लियामेंट पंहिंजो कोर्ट हूंदी ऐं हुन में बराबरी जी बुनियाद ते जजिस हूंदा, ॻाल्हि इहा न आहे। ॻाल्हि आहे त इन्हनि जजिस खे पहिरीं ॻाल्हि त टाइमिंग, नंबर 1 त ही टाइम हिननि छो चूज़ कयो। आईनी जेका हिननि बेंच ठाही उन्हनि खां उन्हनि PTI जूं मख़सूस सीटूं जेके आहिनि उहे फुरे वरितियूं, आर्मी अदालतुनि खे उन्हनि जाइज़ करार ॾिनूं, हाई कोर्ट जे जजिस खे जो ट्रांसफर उन्हनि जाइज़ करार ॾिनूं। ऐं इहे हाणे वरी इहो उनजी को ज़रूरत इहो वरी छो पई आहे ऐं पोइ उन में जेके जजिस हूंदा उहो लॻाईंदो केरु? जॾहिं तव्हां एग्ज़िक्यूटिव था ॾिसो, पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे, ही जेके घर में नौकिरी ॾियनि था हिकिड़ी पटे वाली जी, त पूरी नस्लनि खां ही मज़दूरी था कराइनि, वोट था घुरनि, मजबूत था कनि, कमु था वठनि। हाणे ही सुप्रीम कोर्ट जे जजनि खे हिकु नौकिरी ॾींदा था, चओ तव्हां नौकिरी कयो। तव्हां हिननि जी जेका रिटायरमेंट जी एज वधी वेंदी त हू हिननि हुकूमत जो कमु कंदा या अवाम जो कमु कंदा? त आइडिया ही फ्लॉड आहे। ऐं इहा जेको आहे उहो ताक़तवर धुरनि जे थ्रू अमेंडमेंट आई आहे। उन खां पोइ को तसवुर आहे
त पाकिस्तान जे टैक्स पेयर जे पैसनि ते वञी तव्हां करप्शन करियो, चोरी करियो, पोइ आख़िर तव्हांखां पूरी उमिरि केरु न पुछे, केरु ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। वॾा वॾा सहाफ़ी ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, त वॾा वॾा माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। त बाबा इहो हिकु ज़ुल्म आहे। त भई केॾी बि चोरी करे हाणे सदर पाकिस्तान, केॾी बि चोरी करे ताक़तवर इदारनि जा जेके सरबराह, हुननि सां को पुछाणो न थींदो कहिड़े मुल्क में ईअं थींदो आहे, कहिड़े आइन में थींदो आहे, कहिड़ो मज़हब इहो इजाज़त ॾींदो आहे त तव्हां आवाम जा पैसा खाओ, चोरी करियो, तव्हांखे पुछा न कयो, पुराणा गुनाह बि माफ़। वरी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे, तव्हां जेके केसिस हलनि था उहे बि ख़तमु, ऐं आईंदा बि कोई कोन थींदो। त इहो ताक़त जे ज़ोर ते जेतिरो बि करणु चाहिनि करे सघनि था, ऐं ताक़त ऐं नथो सम्झां त जॾहिं पाकिस्तान जो अवाम उथी खड़ो थींदो ऐं तव्हांखे अञा अॻियां में नज़र ईंदो जेके सूबनि ऐं मर्कज़ जे हवाले सां अमेंडमेंट्स थी वञनि, उहे सुभाणे तव्हांजे साम्हूं थी वेंदो। त हाणे प्रोविंसिस ऐं फेडरल गवर्नमेंट में जेके मसइला पैदा थींदा उहे बि इन अदालत में ईंदा, इहो अदालत हल कंदी। सुभाणे जेकॾहिं कैनालनि वारो मसइलो इन में कोर्ट में हलियो वियो, हुनजो फ़ैसिलो अची वियो त छा हुते हुनखे किथे चैलेंज कंदा? जेकर सुभाणे कालाबाग डैम ते ही कोर्ट फ़ैसिलो कंदी त हुनखे किथे चैलेंज कंदा? त इन में तमामु घणियूं इंप्लीकेसीस आहिनि, उहे सिक्योरिटी जे हवाले सां आहिनि ऐं इन्हनि जेको आम आवाम जे हवाले सां आहिनि। इन सां आवाम खे इन में कोई फ़ाइदो कोन्हे। फर्दनि खे इन में मज़बूत कयो वियो आहे, पंहिंजो नाजाइज़ जेको रूल आहे, जेका हुकूमत आहे, उनखे मज़बूत करण जी हिकिड़ी कोशिशि कई वई आहे। जॾहिं असां बिल्कुलु ठीक चए थो, हिकिड़ी का अनसर्टिनिटी मौजूदु आहे मुआशिरे में, उहो कहिड़ी रूप में हाणे इहो लावो फटे थो, इहो ॾिसण जी ॻाल्हि आहे। ठीकु जी, ज्ञानचंद साहब फाइनल कमेंट तव्हांजो त ही जेका शइ थी आहे या पाबंदी कोन हुकूमत खे? जी ज्ञानचंद साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हां ते पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे? माइक तव्हांजो म्यूट आहे, काइंडली माइक अनम्यूट कजो। जी फाइनल कमेंट तव्हांजो। मुंहिंजी नज़र में जेका हाणे तरमीम आई आहे उनमें पार्लियामेंट हिकिड़ी तरमीम कई आहे, उनमें कंहिंजा को ख़ासि कंहिं ते इम्पैक्ट कोन थो पए। थोरो घणो फाइनेंशियल जेकॾहिं उनखे फेवर्स मिलंदा, जिनखे लाइफ टाइम टैक्स प्रिविलेज जो आहे, उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। कंहिं उहिदे खे रीनेम कयो वियो आहे, रीडेजिनेट कयो वियो आहे, त उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। रोल इहो आहे त असां पॉलिटिकल माण्हुनि जो रोल आहे छा? पर ज्ञानचंद साहब, इहा जेका ॻाल्हि थिए पई त इदारनि विच में टकराव जो हिकिड़ो ख़दशो पैदा थियो आहे, माज़ीअ में बि असां ॾिठो आहे, हाणे बि हिकिड़ी जेकी इहा हालतूं पैदा थियूं आहिनि, जेको रद अमल आहे कंहिं बि वक़्तु टकराव जो रूप बि वठी सघे थो। ॾिसो, घणे में घणी ॻाल्हि जुडिशरी जी थी थिए। जुडिशरी जा उहे कहिड़ा इख़्तियारात आहिनि जेके हुननि खे इंसाफ़ ताईं रसाई खां रोकीनि था? मुंहिंजी नज़र में त अहिड़ो को फ़ैसिलो कोन थियो आहे। एडमिनिस्ट्रेटिव कुझु चेंजूं थियूं आहिनि। एडमिनिस्ट्रेटिव चेंजिस ते जेकॾहिं असां वेही इहा ॻाल्हि कयूं त इहो न थियणु खपे। इहा कंहिंजी ख़्वाहिश थी सघे थी। जेकॾहिं बैलेंस ऑफ पावर थियो आहे त उनखे वेलकम करणु खपे। नओं तजुर्बो पंहिंजी जॻह ते, पर कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स ठहण सां जुडिशरी जे अख़्तियारात कहिड़ा ख़राब थिया आहिनि? जेकॾहिं उनजी अपॉइंटमेंट जे तरीक़ेकार में एडमिनिस्ट्रेशन जो बि रोल आयो आहे त उन सां कहिड़ियूं ख़राबियूं थियूं आहिनि, उन्हनि ते डिस्कस करे सघिजे थो। पर बज़ाते ख़ुदि जुडिशरी जेके फ़ैसिला कंदी रही आहे, पॉलिटिकल माण्हुनि जो त गंदो रोल रहियो आहे, ठीकु आहे, असां उनखे तस्लीम बि कयूं था। पर पॉलिटिकल माण्हुनि हिन सिस्टम अचण ताईं हीअ कॉन्स्टिट्यूशनल जेके अमेंडमेंट्स आहिनि उहे पार्लियामेंट जे थ्रू थियनि, उनजे लाइ मारूं बि खाधियूं आहिनि न। हिन वक़्त में उहे समूरा माण्हू बि पार्लियामेंट जो हिसो आहिनि। कुझु नवां असां पारां लाल माली पारां नवां मिडिल क्लास जा, लोअर मिडिल क्लास जा माण्हू बि पार्लियामेंट जो हिसो थिया आहिनि। माण्हुनि खे उहा आज़ादी मिली आहे त असां तव्हां हिन क़िस्म जे मामले ते डिस्कस पिया कयूं। हीअ तरमीम थी चुकी आहे, पर वोट ॾींदड़ त ठीकु आहे, पर न ॾींदड़ सां बि उन क़िस्म जी कार्रवाई कोन थी जी माज़ी जा असां किसा ॿुधंदा आया आहियूं। को जमहूरियत ते राताओ नथो लॻे। त हीअ प्रोसेस आहे, असां सम्झूं था इहो अॻिते वधे, डिस्कशन्स थिए। असांजा उहे दोस्त जेके सिर्फ़ु मुखालफ़त करणु था चाहिनि, सिर्फ़ु एहतजाज करणु था चाहिनि सियासत ख़ातिर, उहे भली कनि, पुरमन तौर ते उहे सभु शयूं भली कनि, पर गॾोगॾु उन सिस्टम खे मज़बूत करण जे लाइ आउं त पीटीआई जे दोस्तनि खां या अपोज़िशन खां पुछां थो, तव्हां हिन सॼे सिस्टम खे पार्लियामेंटी सिस्टम खे मज़बूत करण जे लाइ कहिड़ा एफर्ट्स वठणु था चाहियो? तव्हां उहे कहिड़ो नैरेटिव ठाहियो था जंहिंमें पार्लियामेंट मज़बूत थिए? माण्हुनि जो आवाज़ त जेको बि आहे, फॉर्म 47 जो हुजे, RTS वेही वञण जो हुजे, कंप्यूटर में शीट घुसी वञे, इहे सभु हक़ीक़तूं पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। पर
असां पॉलिटिकल वर्कर्स पॉलिटिकल पार्टीज़ जे मुख़्तलिफ़ नुमाइंदनि हिन सिस्टम खे वधीक मज़बूत करण जे लाइ कहिड़ो रोल था प्ले कयूं? हिन वक़्त में बि असांजा अपोज़िशन जा दोस्त वेही चवनि त हू जेके मुतालबा खणी अची वियनि था, उन्हनि मुतालबनि में उन्हनि जे पंहिंजे उलू सुधो करण खां सवाइ छा पार्लियामानी सिस्टम खे मज़बूत करण जी का ॻाल्हि आहे? छा हुननि का अहिड़ी इन क़िस्म जो मूव वरितो आहे लाल साहब कुछ क्विक रिस्पॉन्ड करण चाहींदो? लाल साहब मुझे आवाज वहां ते पहुंचे पियो? जी लाल साहब मूंखे ॿुधो पिया मां? जी एजाज साहब आख़िर में मां कुझु चवंदो? ज्ञानचंद साहब केतिरा ई सवाल उथारनि, ऑपोजिशन कहिड़ो रोल प्ले कयो आहे पार्लियामानी सिस्टम खे मज़बूत करण में? लाल साहब मौजूद हुआ त उहो बि सवाल उथारनि पिया त ही जेको कुझु कनि पिया उन सां केतिरो पार्लियामानी सिस्टम मज़बूत थींदो? अवां आख़िर में कुझु चवंदो? जी बिल्कुलु, मां इहो थो चवणु चाहियां त कुझु शयूं मूंखे हिन में ठीकु नज़र अचनि थियूं त जेको हर दुनिया जे सुधरियल मुल्कनि में ईअं हूंदो आहे त उते पार्लियामेंट जी रिट हूंदी आहे। पार्लियामेंट सभिनी खां मदर ऑफ ऑल ऑर्गेनाइजेशंस, मदर ऑफ ऑल पावर्स जेको आहे उनखे तस्वर कयो वेंदो आहे त पार्लियामेंट मज़बूत ज़रूरु हुजणु घुरिजे। पर जेके असां वटि पाकिस्तान जहिड़े थर्ड वर्ल्ड कंट्री में इहे एक्सपीरियंसिस जेके माज़ी जा रहिया आहिनि उन जे आधार ते कई ख़दशनि खे बि जनम वठनि था। ऐं जेको जजनि खे हिननि हाईकोर्ट जे जजनि खे बदिलीन करण जो अख़्तियार रखियो आहे, इहो थोरो डिसबैलेंस वधीक क्रिएट कंदो ऐं गवर्नमेंट खे जेको आहे एज ॾींदो त एग्ज़िक्यूटिव खे उहो जुडिशरी ते हिकिड़ी अथॉरिटी उन्हनि जी इम्पोज़ थींदी। उन सां ख़राबियूं यकीनन थींदियूं। मुंहिंजो ख़्याल आहे इहो न हुजे हा ऐं रुगो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट हुजे हा ऐं इन हवाले सां पार्लियामेंट जी जेको मज़बूती जी ॻाल्हि हुजे हा त उहो वधीक बर्दाश्त जे क़ाबिल हुयो ऐं उहो ठीकु आहे, थियण बि घुरिजे। त हिन मुल्क में सिर्फ़ु हिकिड़ो इदारो जेको आहे उहो पाण खे हर शइ खां मथां सम्झंदो रहियो आहे त हाणे हिन तरमीम खां पोइ मां सम्झां थो त हुकूमत बि उन ई इदारे वांगुरु पंहिंजो पाण खे कानून खां मथां सम्झणु शुरू कंदी, जेका बदकिस्मती आहे। ऐं मुंहिंजी कंसिडर्ड ओपिनियन इहो आहे, कंहिं बि दोस्त खे हुन सां इख़्तिलाफ़ राय जो हक़ आहे, त जेके अवामी उहिदा आहिनि, अवामी उहिदनि ते रहण वारनि माण्हुनि खे उहो अवाम जे साम्हूं जवाबदेह ठाहिणु घुरिजे, उन्हनि खे इम्यूनिटी न मिलणु घुरिजे। एजाज साहब वरी महिरबानी वांजी, ज्ञानचंद साहब, लाल माली साहब वांजी वरी महिरबानी। नाज़रीन, सरदार यासीन आज़ाद साहब कमिटमेंट बावजूद प्रोग्राम में शरीक न थिया आहिनि। असांजी कोशिशि हूंदी त जेके मुख़्तलिफ़ कानूनी पहलू आहिनि हिन समूरी सूरत हाल जा ऐं जेको रद्दमल बि साम्हूं अचे पियो, ईंदड़ प्रोग्रामनि में ज़रूरु अव्हां जे आॾो रखंदासीं। अॼोके के प्रोग्राम अव्हां खां इजाज़त वठंदासीं। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।